अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अयाज़ अली लंजार है। सखाफ़त जो कम पुराणे सिंध जे क़दीम मागनि ते असां कमु कयो आहे ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुठो आहे। असांखे इन मां काफ़ी कुझु फ़ाइदा आहिनि। जो हिकिड़ो त असांजी सिंध जी जेकी सखाफ़त तहज़ीब आहे, असांजी ज़िम्मेवारी आहे, उनखे असीं पूरो कयूं पिया। ॿियो त ख़ुशी जी ॻाल्हि इहा त असांजी रोज़ी बि इहा आहे ऐं रोज़गार बि करी पिया। हीउ कमु असांजो पीरनि बुज़ुर्गनि खां वठी असांजे क़दीमी माण्हुनि खां वठी काफ़ी टाइम खां 500, 550, 400 साल खां वठी हीउ पुराणो कमु असांजो। असां पंहिंजे वॾनि खां वठी इहो ई कमु कंदा आहियूं। असांजो हुनर बि इहो आहे, असांजो रोज़गार बि इहो आहे ऐं हिन कम में असां सां तक़रीबन जो प्राइवेट माण्हुनि जेके मालदार माण्हू आहिनि, ज़मीनदार माण्हू आहिनि, पंहिंजे शौक़ी तरह बि कमु कराया आहिनि असां खां। ऐं उन खां अलावा हीअ असां काफ़ी जॻहियुनि ते कमु कयो आहे, जंहिंमें असां सां सिंध गवर्नमेंट जेको 10हीं तरमीम में सिंध गवर्नमेंट में असांजो आसार जेके हुआ सिंध गवर्नमेंट जे हवाले थिया, उन्हनि इलाही जॻहियुनि ते सुठा कमु कराया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट माशाअल्लाह सुठो तावन करे पई। असां जेके ईसा खान तुरखान में ऐं जाम निज़ामुद्दीन में, माई मखली में ऐं ईसा खान अवल ते उन्हनि जा डोम जी तामीर कई आहे, उते असां कमु कया आहिनि। ऐं असां हींअर जेको मखली जे अंदरि जेको डोम जो नओं कमु कयो हो, तजर जो कमु कयो हो, उहो हो मीर अली शेरकानी, उनजो कमु कयो हो हाणे हाली दौरनि में। जेको अहिड़ो कमु 450 साल खां 500 साल पहिरीं थींदो हो, जेको असां हाणे कयो आहे। उन खां अलावा पंहिंजो शाहजहान मस्जिदनि जो ऐं जैन जे मंदरनि जो, पुराणे चर्चनि जो, पुराणे मस्जिदुनि जो कमु कयो आहे। जेके क़दीमी चीज़ूं आहिनि उन्हनि खे असां उजागर कयो आहे ऐं इंशाअल्लाह अञा बि असां सां जेकॾहिं इन में गवर्नमेंट तावन करे या केरु असां सां तावन करे त जीअं त असीं हिनखे वधाए सघूं, कुझु ग़रीबनि खे रोज़गार ॾेई सघूं ऐं असांजा जेके ना पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि उन्हनि खे असीं सेखारियूं, ही हुनर ॾियूं। ऐं असां पंहिंजे ॿियनि ज़िलनि में बि कमु कयो आहे ऐं लाल मस्जिद में बि कयो आहे, जूईअ जे कुॿनि ते बि कयो आहे ऐं टंडो इलायर में बि कया आहिनि ऐं सेवण जे किले ते बि असीं कमु कयूं पिया। अहिड़े क़दीमी मागनि ते असां काफ़ी जॻहियुनि ते कमु कयो आहे। हीअ त पहिरीं कमु असांजे वॾनि खां वठी हो जेको शाहजहान में मस्जिदुनि में कयो हो उन्हनि, ऐं तंहिंखां पोइ कुझु जेको सो गवर्नमेंट जा असांजे माशरे जे लापरवाही जे करे हीअ बिल्कुलु शयूं असांखां आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदे पई वयूं। जेके साइटूं हुयूं, मखली हुई या सोंडा जो कब्रिस्तान, अहिड़े काफ़ी क़दीमी कब्रिस्तान हुआ या गुलाम शाह कलोड़ो हो, अहिड़ा आहिस्ते आहिस्ते इहे ख़तमु थींदी पयूं। उन खां पोइ जीअं सिंध गवर्नमेंट जे अंडर आयो त पोइ हीउ कमु दोबारा जेको सो हलणु शुरू थियो त उन में इन जी पोइवारी पोइ असां कई ऐं असांजे पुराणनि बुज़ुर्गनि असांखे अची करे सम्झायो त बाबा अहिड़ी तरह हीउ कमु थींदो हो जेको असां कंदा हुआसीं ऐं तव्हांखे बि हिन तरह इहो करिणो आहे। असांजा 80 साल 100 साल जा जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि असांखे सॼी ॻाल्हि सम्झाई ऐं तंहिंखां पोइ असां पुराणे कब्रिस्ताननि में वञी पुराणी डिज़ाइनुनि जा, पुराणी नक्शनि जा कमु खणी आयासीं। पुराणा नक्शा असां उतार करे वरी असां पंहिंजो उहो कमु दोबारा इंशाअल्लाह शुरू करे विया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं हर तजर्बे में कामयाबु वञूं पिया। उन सां नई जॻहियुनि ते जेके असीं तजर्बा कंदा आहियूं उन में कुझु असांखां रिजेक्शन बि काफ़ी कुझु थींदो आहे। बाक़ी उन करे अगरि 5 पीस 8 पीस रिजेक्शन थी विया त असांजो मालिक अलाउद्दीन बुरफ़त ॻोठ गुल मोहम्मद खुरेड़ो में जिते असीं कमु कयूं पिया, उहो असांखे इहो ई चवंदो आहे त भाउ जेकॾहिं अगरि 5 पीस ख़राब बि थी वञनि था त को मसइलो न आहे, तव्हां पंहिंजो क़दम अॻिते वधाईंदा रहो, ऐं अवां सां साथ में आहियां। उहो असां सां साथ मिलाए बीठो आहे, जंहिंजो प्लान आहे, जेको हीउ कमु हलाराए पियो अलाउद्दीन बुरफ़त, उहो असां सां सुठो तावन करे वेठो आहे। मशीनरी असांखे सिर्फ़ु इहो आहे जे कुझु तवाननि ते फ़र्क़ु पए थो, इन करे जेको असां पीस वॾो पीस आहे त उनखे असीं कटे मशीनरी ते नंढो करे सघूं था। बाक़ी उन खां अलावा जेको उनजे अंदरि जेको कमु थिए थो, कार्विंग जो कमु थिए थो, जेको चीज़लिंग जो थिए थो, हेमर ड्रेसिंग जो थिए थो, उहो सॼो उहो ई आहे जेको पुराणो हो कंज़र्वेशन तौर ते हो। उनखे असीं उन तरीक़े सां जेकॾहिं करियूं था त उन में मशीनरी जी को बि ज़रूरत न आहे। छा त जेकॾहिं असां मशीनरी इस्तेमालु कयूं था त उहा शइ कोन थी असांखे मिले। पोइ हिकिड़ी नओं हिकिड़ो नमूनो ठहियो वञे जहिड़ो त ईअं नज़र अचे थो त हीअ माना हाणे के दौर जो आहे, पॉलिश नज़र अचे थो ऐं असां मशीनरी वारे खे बि असां वापसि करे उन ई हालत में आणींदा आहियूं, चीज़लिंग करे उनजी हेमर ड्रेसिंग करे उनखे हटाए करे उन पोज़ीशन में आणींदा आहियूं जहिड़ो आसार में हो।
ऐं इन में सुठा असीं जदीद जेके सुठे लो जा औज़ार हूंदा आहिनि काफ़ी त असीं कोशिशि इहा कंदा आहियूं जेको असां कराची शेरशाह मां वञी इहे टब्स वग़ैरह वठी ईंदा आहियूं उन में असां कोशिशि कंदा आहियूं त असांखे अञा बि जेकॾहिं जर्मन जे औज़ार को असांखे मिली वञे जेको माना सुठो टाइम उन दौर में जेको कमु थियल हुआ त सभु औज़ार जर्मन जा हुआ। कमाल सॼो औज़ार जो आहे, कमाल जेको बि आहे औज़ार जे अंदरि रखियलु आहे। जेतिरो औज़ार सुठो हूंदो ओतिरो कारीगर कमु सुठो करे थो। बाक़ी हाणे जे दौर जा जेके औज़ार आहिनि उहे बि सुठा आहिनि मगर एतिरा ख़ासि कोन्हनि जेतिरो पुराणा औज़ार जर्मन जा औज़ार सुठा हूंदा हुआ। उन मां कुझु औज़ार असांखे हथु लॻिया आहिनि जंहिंमें उहे असांखे सुठो कमु ॾियनि था। ईंदा आहियूं सोंडा जे कब्रिस्तान मां ऐं लाखो पीर मां ऐं मकली मां असां उनजो नक्शो सॼो उतार करे खणी ईंदा आहियूं ऐं उन उतार खे वरी असां हिते पंहिंजे पीसनि ते उतारे उहा ई डिज़ाइन ठाहे वेंदा आहियूं। कंहिं जॻह ते त असां तस्वीरूं यूज़ कंदा आहियूं न त असां कंहिं काठ जी चीज़ में पहिरीं उहो काठ ते कटिंग वेही कंदा आहियूं लकड़ी ते कटिंग करे जा को अहिड़ी शीट वग़ैरह हूंदी आहे उन ते कटिंग करे उहा शइ खणी ईंदा आहियूं। पोइ उनखे ॾिसी करे वरी पोइ असां पंहिंजो तजुर्बो कंदा आहियूं। उन हवाले सां हिकिड़ी नॉर्मली ॻाल्हि कयूं था जहिड़ो हाली आहिनि नॉर्मल पोज़ीशन ते अगरि असां हिकिड़ो टॉम ठाहियूं त उन में असांखे 2 खां 2.5 महीना लॻी सघनि था। पर जेकॾहिं सुठो कमु वॾो कमु इलाही करिणो आहे टॉम जे अंदरि कंपाउंड वाल हूंदा आहिनि आर्चूं हूंदियूं आहिनि खसी आर्चूं हूंदियूं आहिनि कालम हूंदा आहिनि लेंटर हूंदा आहिनि कैपिटल हूंदा आहिनि उन्हनि जे करे एतिरो असांखे त पोइ ज़्यादा टाइम लॻंदो आहे 3 खां 4 महीना 5 महीना बि लॻी सघनि था। लोकल कमु असीं कयूं था जेको पब्लिक जो कमु कयूं था उनजो असां 35 खां 40,000 ताईं असां वठूं था। पर उनजो बि मुख़्तलिफ़ आहिनि अगरि उहो पंहिंजे नक्शनि ते पंहिंजे ऑर्डर ते ठाराइनि था भाउ उन में हीअ बि करिणो आहे हीअ बि करिणो आहे हिन में आर्चूं रखणियूं आहिनि हिनखे सॼो मेल फीमेल तरीक़े ते ठाहिणो आहे ऐं हिननि जो जेको सो खसी आर्चूं ठाहिणियूं आहिनि त पोइ उनजो वधी थो वञे तक़रीबन ₹1,00,000 सां बि ₹1,00,000 जे लॻभॻि थी थो वञे न त उहा जेकी नॉर्मली आहे उहा त 35 खां 40,000 ताईं आहे। जी हिनखे त असां पत्थर खे असांजो जेको आहे उनखे गोल्डन मार्बल चवनि था ठटे वारो मार्बल या गोल्डन मार्बल चवनि था पर हिनखे मज़बूत आहे। हिन पत्थर जे अंदरि हिकिड़ा असांखे हीअ आयरन वारो पत्थर न आहे या सिलिकल बि न आहे हीअ हार्ड कारपेट इलाही मज़बूत पत्थर आहे हिनजी तमामु सुठी लाइफ आहे हीअ बहितरीनु शइ आहे। असां कारीगर असांखे जेके कारीगर कमु कनि था असां कमु करियूं था असांखे त उहो सभु ख़बर पइजी वेंदी आहे। पत्थर खे असां ॾिसी ऐं उनखे छेड़ी हणण सां ई असांखे ॿुधाए वेंदो आहे त हिनजी केतिरी लाइफ आहे ऐं केतिरो मज़बूत आहे। इन में काफ़ी कुझु क्वालिटियूं अचनि थियूं पर जेको असां क्वालिटी में कमु कयूं था या हार्ड क्वालिटी में कमु कयूं था हिनजी लाइफ सुठी आहे। इहो मौसम जे बदिलजण वारे हालातनि ते जेको सो क़ाबू पाए थो। जी हा हीअ बिल्कुलु सोंडा में जेको इस्तेमालु थियो आहे उहो ही साॻी पत्थर आहे। बाक़ी जेको मकली जे अंदरि क़दीमी इस्तेमालु थियल आहे उन में कुझु असांखे ऐसा मिलिया आहिनि उहे राजस्थान जा बि आहिनि। उन में राजस्थान जे इलाइक़े जो बि आहे ऐं उहो सां ई निस्बत रखे थो असां वटि उहो ई पत्थर असां वटि बि आहे। उन खां बि सम्झो बहितर सम्झो वञे त उहो पंहिंजे हिते सोंडा में आहे। मूंखे उनजो ओतिरो उजारो मिली वञे थो पर एतिरो ख़ासि न जेतिरो असांजो चुल्हो ॿरी सघे थो। एवज़ असांजो जेकॾहिं असां ज़्यादा मुनाफ़ो इन करे कोन था कमायूं जेके हाणे असांजा हाली छोकिरा आहिनि उहे जेके तालिब इल्म आहिनि जेके यूनिवर्सिटी में पढ़नि था उन खां पोइ वरी असां वटि अचनि था ट्रेनिंग कनि था। असांजो जेको बक़ाया टाइम आहे उहो असीं उन्हनि में लॻाए सघूं था उन्हनि में लॻाए छॾियूं था उन्हनि खे असीं हुनर ॾियूं पिया। असांजो जेको मुस्तक़बिल आहे उहो ई आहे सम्झो असांजी जेकी बचति आहे कई कमाई आहे उहा उन्हनि में असांजी वेस्ट थींदी आहे। त जीअं त हाणे 4 छोकिरा नया आया आहिनि जेके सिखनि पिया हिकिड़ो असांजो जेको असांजो मास्टर आहे उहो उन्हनि खे ट्रेनिंग ॾींदो आहे उन्हनि खे सेखारींदो आहे। इन करे करे असां अल्हम्दुलिल्लाह 20 छोकिरा पंहिंजा ट्रेन करे विया आहियूं। उन खां अलावा जेके बि अञा बि अचनि था पाण केरु अगरि सिखणु चाहे थो करणु चाहे थो त उहो भले अची असां वटि सिखी सघे थो असां उनखे बिल्कुलु सेखारींदासीं। असांजे राब्ते जे लाइ जेको असां वटि नंबर आहे मालिक जो नंबर आहे 0321371660 उन ते राब्तो कंदा आहिनि। ऐं महिरबानी भा रहमतुल्लाह जी जेको अॼु असां वटि इहो आयो ऐं असांजे कम खे अञा बि अॻिते असीं खणी वेंदासीं इंशाअल्लाह। अहिड़ी दोस्तनि जो अगरि असां सां तावन रहियो त